ठटेका अकबर तिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ ठट्टो पुलिस जो कामयाब ऑपरेशन K4 प्रोजेक्ट मां पाइप चोरी कंदड़ टोले खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 41 कटियल लोह जा पाइप ऐं ॾोह में इस्तेमाल थियल ट्रक खे हथ। तफ़सील मूजिबि 10 डिसंबर 2024 ते पुलिस खे इतला मिलियो त ओल्ड K4 प्रोजेक्ट जी लाइन ॻोठ धानू जोखियो जे वेझो चोरीअ जी कोशिश कई पई वञे। इतला मिलण ते SHO मकली, पुलिस स्टेशन इंस्पेक्टर अशफाक अहमद मंगी पंहिंजे अमले सां गॾु मौके ते पहुतो ऐं 36 लोह जा पाइप हथ कया विया, जॾहिं त जवाबदार फरार थी वियो। पुलिस हथ कयल पाइपनि खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। सरकारी शिकायत नंबर 2024-202 तहत सेक्शन 427, 511, 379 PPC तहत मकली पुलिस स्टेशन में नामालूम शकी माण्हुनि खिलाफ केस दाख़िल कयो आहे। SSP ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान खान जे हुकुम ते आला ऑफिसरनि जी हिक टीम ठाही वई, जंहिंमें SDPO ठट्टो ऐं ॿिया ऑफिसर शामिल हुआ।